सुन पिर्या कथा तो ही सुनावहूँ। युद्ध जलंधर शिव की सब कह जावहूँ। गण सब शिव के आगे जाए पुकारियो। वीरभद्र का सकल वृतांत उचारियो। सुनी बात तब रुद्र अधिक विस्माइयो। सेना बिचली देख क्रोध उपजाइयो। चढ़्यो बैल पर बेग तब ऋणमो आयो क्रोध करे। तब सिंगी नाद बजाइयो शिवजी हाथ धरे। देव गयो शिव निरखियो हृदय अधिक हर खाए। सुनी शंख धुन दैत सब कांपत अति डर पाए। महाभयानक रूप रुद्र जी धारियो। कीनी बरखा बाण असुर बहु मारियो। शिव का रूप भयानक दैत निहारियो। चहूँ औरते सब ही भाग सिधारियो। जैसे हस्ती सिंह डर भागे अति अकुलाए। भूपत देखो रुद्रते दैत चले डर पाए। सियावर रामचंद्र की जय। उमापत महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय। साध संगत जी, अज हरि प्रबोधनी एकादशी जो तव्हांखे लख लख वाधायूं आहिनि। महान एकादशी आई है। अज जेके भी आया आहियो उन्हनि ते कृष्ण भगवान की कृपा थींदी। छो जो एकादशी जी तो महिमा रोज रोज ॿुधो था। कार्तिक एकादशी, कार्तिक एकादशी, कार्तिक एकादशी कीअं पवित्र थी, कीअं वर पातई, कीअं एॾो महात्म आहे। उहो ॾींहुं अॼु आहे। अॼोको ॾींहुं सॼो असां भॻवान जी भक्तीअ में लॻायो। अॼोको सॼो ॾींहुं इन करे भोजन संतन मना कयो आहे। भई भोजन खाईंदा त आलिस पैदा थींदो, निंड ईंदी, या भोजन खाइण सां भक्ति मतां घटि थिए। इन करे संतन इहे नियम कढिया आहिनि। भई फल आहार कयो, भले खीर पियो, भले जल पियो। के त वॾ भागी वरी कुझु बि न खाई करे निर्जल रखंदा आहिनि एकादशी। जेतिरी वधीक साधना कंदासीं ओतिरो असांखे वधीक शारीरिक बि आत्मिक बि लाभ थींदो। अॼोकी कथा में तव्हां हाणे ॿुधो के भगवान शिव जे गणनि वीरभद्र आदिक वञी पुकार कई। शिव शंकर भोलेनाथ, हाणे तव्हांखे पाण हलणो पवंदो दुष्टनि खे मारण लाइ। तॾहिं भगवान शंकर पंहिंजे गणनि जी वेनती ॿुधी करे कैलाश पर्वत न उथिया, पंहिंजे बैल ते सवार थिया। ऐं उन्हनि जे वॼाइण जो जेको साज़ आहे, नाद आहे, उहो सिंगी नाद आहे, जेको सिंग मां ठहियलु हूंदो आहे। ई साध संगत जी उन जी एॾी ज़बरदस्त आवाज़ आहे, बुलंद, जंहिंजे ॿुधण सां ई राक्षस थर थर ॾकण लॻा। अॻिते कथा श्रवण कयो। सेना भागत जब जलंधर देखिया। सेना खे भजंदी जॾहिं जलंधर ॾिठो। चल आयो ऋण माह क्रोध कर पेखिया। रणभूमिअ में जलंधर क्रोध करे भॼी पाण आयो अॻिते। कोट बाण तब शिव प्रत दैत चलाइयो। साध संगत
हिकु करोड़ बाण भगवान शंकर ने हलाए। 1 करोड़ कीअं हलाया हुंदई? बाण उहे शक्तिशाली मायावी हूंदा आहिनि, हलाईंदा हिकु आहिनि, परंतु उन मां वधंदा वेंदा आहिनि। जॾहिं तव्हां टीवीअ में सीरियल ॾिसंदा हुयो, रामायण महाभारत या कृष्णा, त उन में तव्हां ॾिठो हूंदो कि हिकु तीर हलाइण सां कीअं हिक मां हज़ारे लखे वधंदा वेंदा हुया। इहा शक्ति हुई उन्हनि जे शस्त्रनि में। त ओड़ा शस्त्र देवताउनि खे बि हुया, त राजा जलंधर खे बि हुया। तॾहिं 1 करोड़ तीर हिकु साथ भगवान शिव शंकर भोलेनाथ ने हलाए। सगले जोध जलंधर तहां पठाइयो। हकल कई सभिनी शूरवीरनि खे, धड़को ॾिनई पंहिंजे नौजवाननि खे, पंहिंजे सिपाहियुनि खे, भई हलो ॾको न, लड़ाईअ जे मैदान में कढी पोइ हिते कदम न कयो, अॻिते वधायो। हा। शुंभ आदि जो काल नेम अनशुंभ तिह। शुंभ निशुंभ काल नेम हलिया। घसमल अवर प्रचंड दैत है नाम। घसमल ऐं प्रचंड राक्षस महाबलवान। सोम बलाहक दैत नाम तिह जानिए। सोम बलाहक ये 2 राक्षस हुया। महाभयानक तुका रूप बखानिए। उन्हनि राक्षसनि जो महाभयानक रूप आहे। हालांकि जंहिंमहिल सॼी सेना पई लड़ाई करे, ओॾी महिल उहे जलंधर जे पोयों बीठा हूंदा हुया। हाणे जॾहिं भगवान शंकर आया त इहे सभु जलंधर जे अॻियां वॾा सिपाही, वॾा राक्षस, वॾा उन जा जेके रक्षक हुया, उहे हाणे जलंधर जे अॻियां अची विया उन जी रक्षा करण लाइ ऐं शिव सां लड़ाई करण लाइ। शस्त्र सकल कर धार चले रुद्र की और सभई हथियार खणी शिव शंकर भोलेनाथ ॾे हलिया। ताको रुद्र ने हार लियो बाण कर घूग तब। भगवान शंकर छा कयो? पंहिंजे अखियुनि सां गुस्से में भरिजी निहारियो ऐं सभिनी ॾे तीर हलाया। अति क्रोध शिव उर आन अति घूग चलाए बाण। अति गुस्से में अची भगवान शिव शंकर महाकालेश्वर तीर हलाया। एक बाण ते भय कोट तब दैत ढूंढे ओट। हाणे उन में भी शक्ति हुई तीरन में। हिक मों जो लखे करोड़े थियण लगा त राक्षस ॻोल्हिन पिया, हाणे लिकऊं काॾे, वञूं काॾे। नभमो भयो अंधकार सूझत न आप परार। अंधकार छाइजियो आसमान में। पुन पवन ऐसी चली सब दैत सेना हली। दैतन जी राक्षसन जी सेना पोइते भजण लगी। बहु दैत पीड़ा पाए के पड़े धर कुमलाए। राक्षस दैत दुखी थी करे, कुमलाए जी करे पोइते भजण लगा। भय खाए सूरे चले ते भाग दहंद सिरुले। साध संगत जी, जेके वॾा पहलवान शक्तिशाली शूरवीर हुया, उहे भी भगवान शंकर जे सामूं न पिया बीह सघनि। पवन सी सते दैत सब भाग गए ऋण माहे। भगवान जे आज्ञा सां शीत लहर हली। शीत लहर माने थधी हवा। उहा थधी हवा भी उन्हनि खां सहन न पई थिए, उहे भजण लगा राक्षस। शिवजी ऐसे निरख कर अवर बाण लियो ताहे। शिव ॾिसी करे हिकु ॿियो बाण हलायो। एक बाण पर चंड को मारियो, लॻियो ताहि कौं धरन पछारियो। हिकिड़ो तीर त जेको अॻियां अचे पियो राक्षस प्रचंड, भगवान शंकर उन खे हयो। रोम दैत का शीस उतारियो, बलाह को पुन गुरज प्रहारियो। सोम राक्षस के भगवान सिर ई लाए छॾियो तलवार सां, ऐं बलाहक
के गुरज सां मारे छॾियो। दे फांसी घस मासुर मारियो, को भाग्यो को धरन पछारियो। शिव शंकर भोलेनाथ खे हिकु काल वारी फांसी बि हथ में रहंदी आहे, उहा भस्मासुर खे। ऐं भस्मासुर खे भगवान शंकर फांसी विधी। निरख जलंधर क्रोध उठायो, शिव को ऐसा शब्द सुनायो। राजा जलंधर खे ॾाढो गुस्सो आयो, पंहिंजा साथी जॾहिं ॾिठई मरी विया। जलंधर क्रोध में भरजी शंकर भगवान के चवण लॻो, सुनहो रुद्र जी वचन हमारो, अवर दैत तुम काहे मारो। हे रुद्र जी, अदब सां पियो ॻाल्हाए, छोजो माण्हू हमेशह इंसान बकवास कंदो आहे, पोयों साम्हूं न ॻाल्हाए सघंदो आहे। जंहिंखे बि कुझु घटि वधि ॻाल्हाइणो हुजे, निंदा करणी हुजे, त उहे साम्हूं न करे सघंदो आहे, पोयों ई पियो कंदो आहे। शिव शंकर भगवान खे पहिरियों कीअं ॻाल्हाईंदो हुयो, तव्हां कथा में ॿुधो आहे, कीअं न्यापा मोकिलींदो हुयो भगवान भोलेनाथ खे। साम्हूं अची करे उहो ई जलंधर तमीज़ सां तो ॻाल्हाए, रुद्र जी तो चए, रुद्र जी तव्हां मुंहिंजी सिपाहियुनि खे छो था मारियो। युद्ध मोह संग कीजिए, कहो जलंधर राय। तव्हां मूंसां लड़ाई कयो, मूंसां लड़ाई कयो, तव्हां त धर्म युद्ध कंदा आहियो, भई बराबरि वारो बराबरि सां लड़े, त हिननि सिपाहियुनि खे तव्हां छाजे लाइ था मारियो। मैं तुम्हारे संग लड़त हूँ, हर खचित उपजाए। मां जॾहिं जलंधर राजा इन्हनि जो ख़ुदि तव्हांजे साम्हूं बीठो आहियां, त तव्हां ही नंढनि नंढनि प्यादनि खे मारे करे छा था ज़ाहिर कयो, मूंसां लड़ाई कयो। कही जलंधर बात रुद्र जी मानिया। भगवान शंकर खे इहा ॻाल्हि सुठी लॻी। चओ जय श्री कृष्ण। थोरो थोरो कथा में विच में ज्ञान हूंदो त थोरो थोरो उहो तव्हां सम्झी वठो, खणी वठो, अगरि त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। समझदार दुश्मन बि सुठो हूंदो आहे, पढ़ियल लिखियल समझदार दुश्मन बि सुठो हूंदो अथव। ऐं बिना ज्ञान जे अज्ञान वारो मनमुख समझदार न हुजे, उहो दोस्त बि बेकार। उहो दोस्त कहिड़े कम जो, ऐं हो चाहे दुश्मन आहे, अगरि समझदार आहे, पढ़ियल लिखियल आहे, सत्संगी आहे या गुरमुख आहे, तो वाहियात दुश्मनी बि न कंदो। या अगरि उन जी दुश्मनी आहे बि त उहो फालतू बदतमीजी न कंदो, बुरो व्यवहार फालतू न कंदो, सिधी लड़ाई कंदो। जलंधर चए थो तव्हां मूंसां सिधी लड़ाई कयो न। ऐं भगवान शिव शंकर भोलेनाथ जलंधर जी इन ॻाल्हि ते ख़ुशि थिया। लीनो धनख उठाए हरख चित ठानिया। धनुष खयो, ख़ुशि थी करे भगवान शंकर कदुर कई जलंधर जी। हा, जलंधर तब अपना धनख उठाई। जलंधर तॾहिं पंहिंजो धनुष खयो, सप्त बाण शिव जी की और पठाई। सत बाण शिव शंकर ॾे हलाया। आवत निरखे बाण शिव, टुक टुक किए रिसाए। भगवान शंकर त टुकड़ा टुकड़ा करे छॾिया उन जा तीर। जलंधर को बाण दे दिए रुद्र उरलाए। ॿ तीर जलंधर खे भगवान भोलेनाथ हया। चार बाण पुन अवर लगाए, रथ के चारों अश्व गिराए। रथ भी तोड़ी छॾियो। एक दुजा एक शत्रु बिडारियो, एक बाण हन धनख पछारियो। हिक सां ध्वजा तोड़े छॾी, अश्व मारे छॾिया ऐं उन जो छत्र तोड़े छॾियो। तबे जलंधर गदा उठाई, बाण मार शिव काट गिराई। जलंधर गदा खई, हथ में अञा खई मस लड़ाई करण लाइ भगवान शंकर उहा भी कटे छॾी। पुनः जलंधर हृदय विचारी, दोनों मूठ रुद्र को मारी। जलंधर बिना हथियार थियो
त ॿई हथ खणी मुकूं भगवान शंकर ॾे हलाए। तब रुद्र एक बाण चलायो, जलंधर के उर मह धायो। शिव शंकर जो तीर जलंधर जी छातीअ में लॻो। लागत सर जो जन तक गयो, धरन गिरियो बिह बल तह भयो। भगवान शंकर जो तीर लॻो त सोचो जलंधर कथा में तो अचे 100 जोजन परे वञी किरियो। हिक जोजन में 4 मील थींदा आहिनि। 4 मील माने हिकु जोजन, त 100 जोजन परे वञी किरियो। एॾो परे हिकु ई तीर लॻण सां जलंधर वञी किरियो। चओ जय श्री कृष्ण। तहां बुलाए दैत सब, मन मह ठाट बनाए। उते भगवान भोलेनाथ जे तीर लॻण सां जाते किरियो, उते ई पंहिंजे राक्षसनि खे सॾु कयईं। लड़ाईअ जे मैदान खां त केॾो परे किरियो हूंदो सोचो। अंदाज़ लॻाइण बि कठिन आहे। अंदाज़ लॻाइण बि कठिन आहे। अॻे असांजा बाबा जन कथा कंदा हुया, सेवादारी सत्संगी बुजुर्ग हूंदा हुआ। उन्हनि जी मैथमेटिक्स गणित असां खां ॾाढी सुठी हूंदी। उहे हर ॻाल्हि जो अर्थ कढी अंदाज़ लॻाए पूरो सही उत्तर कढी उहो ॿुधाईंदा हुआ। पोइ कथा अॻिते वधंदी भई हेतिरा मील परे किरियो। हाणे तव्हां अंदाज़ लॻायो, हिक जोजन में 4 मील, हिक मील में 1.25 किलोमीटर थींदो आहे। 1.25 किलोमीटर हिक मील में थींदो आहे। किलोमीटर खां बि वधीक माइल हूंदो आहे जेको। पुराणे ज़माने में मील हलंदा, हाणे किलोमीटर था हलनि। त अंदाज़ लॻाईंदो त सम्झ में ईंदो। या कैलकुलेटर खणी आया आहियो कोई न? पोइ मोबाइलियूं छो था खणी अचो सत्संग में अंदरि? हा, मोबाइल खणी न अचो न। कार्तिक कथा में घर में रखी अचो, पया लॻाइनि जंहिंखे लॻाइणी आहे। हा न, की धड़का पवंदो पोइ। ऐं हेॾो आवाज़ु न ईंदी आहे। हेॾो वारनि जी वीचारनि जी साइलेंट हूंदी आहे। हेॾो वारनि जो त तव्हां ई पूरो कयो आहे, मथो खाई अथव। काॾो मोबाइल साइलेंट रखंदा आहिनि हमेशह, और रिंगटोन में रखंदा ई न आहिनि। कॾहिं बि हेॾो आवाज़ु न ॿुधी आहे। हेॾो मोबाइल जी आवाज़ थी अचे। त मोबाइल सत्संग में न खणी अचो। सेवादारी उते दर ते ई सम्झाए छॾियो संगत खे कि मोबाइल साइलेंट रखो ऐं अंदरि वञो त सलीक़े सां वेझो, लाइन सां वेझो। हेॾे होॾे वधीक घुमिजो फिरजो न। जाते जॻह मिलेव नमस्कार करे वेही रहिजो। कथा खां पोइ तव्हां सॼो ॾींहुं वेठा हिते जेतिरी बि भक्ति जहिड़े बि तरीक़े सां कयो, तव्हांजी इच्छा आहे। बाक़ी जंहिं महिल कथा थी हले ओॾी महिल अची चुपचाप वेही रहो न। तव्हां फेरा पाईंदव, हथ जोड़े हेॾे अचण जी कोशिशि कंदव, होॾे वञण जी कोशिशि कंदव, त सभिनी खे डिस्टर्ब थींदो। सभिनी खे। जेतिरा ॾींहं कथा आहे, तव्हां जंहिं महिल अचो था, हथ जोड़े जाते तव्हांखे जॻह मिली वेही रहो। सेवादारियुनि खे मेंटेन न करिणो पए, हा न। साथ संगत इहो ध्यानु रखो। मोबाइल बिल्कुलु बंदि रखो, साइलेंट रखो। साइलेंट रखो जीअं तव्हांजे घरों काई कॉल अचे त तव्हांखे ख़बर पइजी सघे। बाक़ी रिंगटोन में न रखो कथा में। ऐं ॿियो, सेवादारियुनि खे जेको बि सम्झाइणो आहे उहो ॿाहिरि दरवाजे ते ई संगत खे सम्झाए छॾियो। हेॾे अची करे उन्हनि वीचारनि खे तव्हां डिस्टर्ब था कयो। कोई समाधीअ में वेठो आहे, कंहिंखे प्रेम जागी वियो आहे, कंहिंजे अखियुनि में पाणी अची वियो आहे, ऐं उनखे तव्हां झूले झूले अॻिते था वधायो, उथारियो था, हेॾे थी होॾे थी। ईअं न कयो। ध्यानु ॾियो, संगत जे भावना खे बि ॾिसो, ऐं साथ संगत बि क़दुरु कयो। कथा जी हर ॻाल्हि जी क़दुरु कयो। इहे जेके वचन, इहे जेका वाणी हली रही आहे, उहो हिकु हिकु लफ़्ज़ कीमती आहे। उत्तम सलोक साध के बचन, उत्तम सलोक साध के बचन, अमलीक लाल एह रतन, अमलीक लाल एह रतन,
सुनत कमावत होत उधार। सुनत कमावत होत उधार। आप तरे लोकह निस्तार। आप तरे लोकह निस्तार। कदर कयो ये अमलीक लाल रतन तो वक्त ते कंहिंमहिल कम अची था सघनि। जिंदगी जी वॾी में वॾी समस्या दूर थी सघे थी। वॾे में वॾो दुख दूर थी सघे थो अगरि गुरूअ जी बाणी दुख में यादि अची वञे। वॾे में वॾो कष्ट दूर थी सघे थो त उन जी तव्हां क़दुरु कयो। ऐं तव्हां क़दुरु न कंदव त केरु कंदो? गुरमुख ई त क़दुरु कंदा न। जौहारी त क़दुरु कंदो हीरन मोतियुनि जी। हिकु ॾाढो सुंदर पुराणो भॼन आहे कि क़दुरु हीरे जी आहे तॾहिं वञे जॾहिं जवाहरीअ वटि। हीरे जी क़दुरु त जवाहरी कंदो। तीअं सत्संग जी क़दुरु, गुरबाणीअ जी क़दुरु, कथा जी क़दुरु त तव्हां सत्संग ई कंदव न कि न ॿाहिरियां कोई माण्हू कंदा? सबते उत्तम हर की कथा। सबते उत्तम हर की कथा। नाम सुनत दर्द दुख लथा। नाम सुनत दर्द दुख लथा। हाँ। माया रच शिव मोहिए कियो मंत्र चित लाए। जलंधर जाते किरियो पंहिंजे राक्षसनि खे सॾु कयईं। चयईं भाई असां लड़ाई न करे सघंदासीं, इन शंकर भगवान सां न विड़ी सघंदासीं, धर्म युद्ध न करे सघंदासीं। मां त चयोमांसि मूंसां लड़ाई कर, पर हिक तीर में 100 जोजन परे फेंकियो अथई। 100 जोजन माने वरी अंदाज़ लॻायो। मां अंदर में लॻायां तो वेठो, पर सम्झ में नथो अचे अञा। अच्छा तव्हां बि लॻायो था? हा ठीकु ठीकु। माने तव्हांजो बि ध्यानु कथा में न आहे, हुन कैलकुलेशन में आहे। ठीक। 500 किलोमीटर, बाप रे। नांगपुर जेतिरो परे। हाँ नांगपुर आहे न 500 किलोमीटर। हितां खां तीर लॻो अथसि भोलेनाथ जो त नांगपुर किरियो आहे। एॾो परे, एॾो परे। हाँ त एॾो परे कीअं भला किरियो हूंदो? सोचो, शक्तिशाली तीर, वरी हलाइण वारो बि शक्तिशाली। मां तव्हांखे महाराणा प्रताप जी ॻाल्हि ॿुधाई न उन ॾींहुं कि अॻे माण्हू केॾा शक्तिशाली हुया, उन्हनि जे ॿाहुनि में केॾो बल हुयो ऐं केॾी उन्हनि खे ताक़त हुई। वरी जेके अॻे जा जानवर बि हुया त उन्हनि में बि केॾी ताक़त हुई। अॻे इहे कोन हुया कारियूं मोटरूं जा इहे इनोवा जा इहे बुलेट, न घोड़ा हुया। ऐं घोड़ा बि हिक खां हिकु शक्तिशाली। गुरु हरगोबिंद साहिब 6वीं पातशाही, जिन जे ज़माने में दिलबाग ऐं गुलबाग 2 घोड़ा हुया। हिकु घोड़ो त महल जी भित खां पार थी करे ॿिए तरफ़ समुद्र में छलांग लॻाए ऐं ॿुधी चंद उन ते सवार हुयो, सेवादारी उनखे पार पहुचाए। एॾा पहलवान घोड़ा हुया, एॾा पहलवान शक्तिशाली माण्हू हुया। अॻे भोजन सच्चा हुया, खाधा सच्चा हुया, हर शइ सच्ची। ऐं दिलि में बि सच्चाई हुई, दिलि में बि सच्चाई हुई। अहिड़ा शूरवीर, अहिड़ा पहलवान, अहिड़ा बलशाली असांजे हिन भारत देश में थिया आहिनि। रची जलंधर मनया आइयो। हा। कई अप्सरा गंधर्व तहां बनाइयो। इनखे भोलेनाथ खे माया सां जीते सघंदासीं, सच्चाईअ सां न। इहो सोचे करे कई अप्सराऊं, कई गंधर्व पैदा कयईं। ताल मृदंग वीणा पाट बजावहीं। ताल मृदंग वीणा साज वॼण लॻा। जंग जे मैदान में शिव शंकर जे साम्हूं, ऐं भगवान शंकर संगीत जा रसिक आहिनि, संगीत जा मालिक आहिनि, नृत्य जा त देवता आहिनि भगवान शंकर। जाते बि तव्हां नृत्य सिखण वेंदा आहियो न, या नृत्य सिखंदव त उते भगवान शंकर जी हिकु मूर्ति नटराज जी छोटी या वॾी ज़रूरु ॾिसंदव। अगरि न लॻायो अथऊं नृत्य जे सेखारण जी जॻह ते
त उन्हनि खे बरकत न पवंदी आहे, छो जो नृत्य जो मालिक नटराज भोलेनाथ शंकर भगवान। त तव्हां काथे बि डांस क्लास में वेंदव सिखण त हुते ॾिसंदव शंकर भगवान जी मूर्ति सुञाणे न सघंदव, उहा नृत्य जे आकार में डांस कंदी हूंदी आहे। भोलेनाथ पंहिंजो जेको नृत्य कंदा आहिनि उहो तांडव नृत्य आहे। हिकु पेर ते, कंहिं महिल हिन पेर ते, कंहिं महिल हुन पेर ते, हिकु पेर ते नृत्य हलंदो आहे उहो। शंकर भगवान त संगीत जो इहे समारोह ॾिसी करे ॾाढो ख़ुशि थी विया। नाचह मोहिनी गंधर्वनी के गावहीं, वाह वाह, माया ऐसी रच के ऋण मह आइयो। अद्भुत माया। शिव के आगे दैतन रास रचाइयो। ॾिसण वारो शंकर भगवान ऐं कलाकार सभु जेके हुया राक्षस हुया, दैत हुया। देखी लीला रुद्र तहां अति मोहियो। भगवान शंकर मोहित थी वियो। गिरे शस्त्र सब हाथ काम वस होइयो। सभु अस्त्र शस्त्र शिव जा किरी पिया। काल नेम अन शुंभ शुंभ कौन नृपकयो। कालनेम, शुंभ ऐं निशुंभ इन्हनि खे उते बीहारे करे राजा जलंधर चयो, चलों जाए मैं गौरी तुम ऋण मों रहो। जंहिंजे लाइ मां एॾियूं लड़ायूं कयूं उन गौरीअ खे मां ॾिसी त अचां काथे आहे, केरु आहे। तव्हां हिते इनखे रिझाए बीहारियो भोलेनाथ खे। शिव को रूप जलंधर तबै बनाइयो। हा गौरी अस्तत तहां जहां चल आइयो। हा, पांच मुख दस भुजा नांग गल पाए के। वाह वाह। शीस जटा पुन वाहन बलद बनाए के। जलंधर शिव जो रूप धारे बैल ते सवार थी, गले में नांगन जूं माला पाए, डमरू खणी, त्रिशूल खणी उते आयो जाते गौरी हुई, पार्वती हुई। नैन पांच दस गंग चंद्र माथे कियो। गंगा भी लगाए, चंद्रमा भी लगाए मस्तक ते। रुंडह माल परोए उजल उरमो दियो। माला भी पातई जहिड़ी भगवान पाईंदा आहिनि, रुद्राक्ष जी माला, मनुष्य जे मस्तकनि जी माला। हा, गौरी सखियन संग खेलते देखियो। गौरीअ खे ॾिठई पंहिंजे सखियुनि सां हुई गॾु। चल पिर आगे जाऊं सदा शिव पेखियो। परियों ई जॾहिं नज़र आयो बैल ते सवार भोलेनाथ जी आकृति, भोलेनाथ जो स्वरूप, माता गौरीअ सोचियो कि मां भोलेनाथ ॾे वञा। गौरी ताके निकट बेग चल आए के। माता गौरी सखियुनि खे छॾे डुकंदी भगवान शंकर जी समझी करे ओॾे जलंधर जे अॻियां आई। निरख्यो ताको रूप देत हर खाए के। ॾाढो जलंधर हैरान थी वियो गौरी माता पार्वतीअ खे ॾिसी। उमा निकट ताके गई नीके निरख्यो आए। छोकी तव्हां कथा में ॿुधो आहे कि लक्ष्मी माता, सावित्री माता ऐं हीअ गौरी माता, इन्हनि सभिनी में ऐं सभिनी देवियुनि में, सभिनी देवताउनि में सुंदर माता पार्वती गौरी अॻियां आई। त्रणी मात की न खुली खल जानियो एह भाई। परंतु उन्हनि जी शक्तिअ सां उन्हनि खे ख़बर पइजी वई माता खे कि शंकर भगवान थी नथो सघे, ही शिव शंकर न आहे। छोकी शिव शंकर भगवान जे अखियुनि में कॾहिं काम वासना थी नथी सघे। भगवान शंकर भोलेनाथ मूंॾे कॾहिं अहिड़े नज़र सां निहारियो ई न आहे। भले उहे मुंहिंजा पति आहिनि, पर उन्हनि कॾहिं ईअं न निहारियो आहे जीअं कोई कंहिंजी सुंदरता ते मोहित थी करे निहारे, त उहो निहारणु अलॻि थींदो आहे। पतिव्रता देवी कॾहिं न चाहींदी कि मुंहिंजे पतीअ खां सवाइ कोई मूंॾे निहारे बि, उनखे सुठो न लॻंदो। उहा अगरि सिंगार बि करे थी त पंहिंजे पतीअ लाइ,
उहा अगरि सजे संवरे थी या कुझु सुंदर वस्त्र थी पाए त पंहिंजी पतीअ जे लाइ उन जी इच्छा न हूंदी आहे कि मूंखे ॿिया कोई माण्हू ॾिसनि। ऐं पति घणो करे सभु भोलेनाथ हूंदा त उहे वीचारनि जी तारीफ़ न कंदो, सभु भोलेनाथ, कम से कम तारीफ़ कंदा कयो थोरी। हा ज़रूरी अथव, उन जी थोरी तारीफ़ करण सां उनखे केॾी ख़ुशी थींदी आहे इहा शायदि तव्हांखे ख़बर न आहे। ॾाढो जीवन सुखमय थी पवंदो तव्हांजो कि तव्हां उन्हनि जी क़दुरु कयो, उन्हनि जी वॾाई कयो, बुरो न मञो इन ॻाल्हि खे। इहा बि हिकिड़ी आर्ट ऑफ लिविंग आहे, जीवन जी कला आहे कि तव्हां अगरि पंहिंजी पत्नीअ जी थोरी सी वॾाई था कयो ऐं उन्हनि जे दिलि खे ख़ुशी थी थिए। हिकु मुंहिंजी न्याणी आहे, हिकु असांजी बचड़ी, सभु ॿुधाईंदियूं आहिनि दिलि जूं ॻाल्हियूं कि भई बाबा मां केॾो बि सजंदी आहियां, सवरंदी आहियां, मुंहिंजा पति कॾहिं मूं ॾे निहारींदा ई न आहिनि, तारीफ़ बि न कंदा आहिनि। भोलेनाथ हूंदे पक, शिव जो अवतार हूंदे कि उन जो तोॾे ध्यानु ई कोन्हे। हा हाणे तूं ईअं कर कि जेका ॻाल्हि उनखे वणे उहा करे ॾेखारियसि, जेको उनखे वणे उहो कर त पोइ पाण ई तोॾे ध्यानु वेंदुसि, तोसां प्रेम वधंदुसि। भगवान शंकर जे रूप में जलंधर खे ॾिसी करे माता पार्वती सम्झी वई कि मुंहिंजो शंकर भगवान न आहे, छोकी हिन जी नज़रनि में त उहा लोभ लालच अखियुनि में झलके थी पई। शिव शंकर जी अखियुनि में त कॾहिं अहिड़ी वासना वारी भावना मां ॾिठी न आहे। चओ जय श्री कृष्ण। कपट रूप तां का दुर गयो, दैत्य जलंधर का वप भयो। अच्छा कोई माण्हू मेकअप करे तव्हांजे साम्हूं अचे कहिड़ो बि, अगरि उन जे मन में लोभ आहे, लालच आहे, या उहो ख़ुदि मोहित थी वियो त पोइ उन जो रूप सम्झी वेंदव तव्हां कि नकली आहे, बहरूपियो आहे, छोकी उन जे दिलि में माता जे प्रति बुरी भावना हुई त उन जो रूप जेको हुयो सही न रहियो। माता सुञाणे वई कि न, हे शिव शंकर भोलेनाथ न आहे। जैसा था पुन तैसा भया, काला मुख जलंधर थया। एॾी शक्तिशाली तेज दृष्टिअ सां पार्वती माता उन ॾे निहारियो कि जलंधर जो सॼो रूप बदिलजी वियो, असली जलंधर थी पियो। पर वैसे राजा जलंधर गोरो ऐं सुंदर हूंदो हुयो। अॼु इन ॻाल्हि जे करे चवनि था, लिखनि था भई उन ॾींहं खां वठी जलंधर जो मुख कारो थी वियो, राक्षसनि वांगुरु थी वियो। हूअं गोरो मुख हूंदो हुउसि, ॾाढो सुंदर हूंदो जलंधर, पर माता पार्वतीअ पंहिंजी शक्तिअ सां निहारियो त उन जो मुंहुं जीअं कंहिंजो जली वेंदो आहे तीअं उन जो मुख कालो थी वियो। हा निरख उमा तब भाग सिधाई, मान सरोवर के तट आई। हा फिर जलंधर ऋण मह गयो, निरख देव सब विस्मय भयो। माता खे ॾाढी घृणा पैदा थी। जीअं असां काई ख़राब शइ ॾिसंदा आहियूं या वातावरण ख़राबु हूंदो आहे त जल्दी वञी सनानु कंदा आहियूं, तीअं हिकदमि माता मान सरोवर ते वञी सनानु कयो कि हिन राक्षस जो मां अजायो मुख ॾिठो, अजायो वेझो वयमि उन जे। फिर जलंधर ऋण मह गयो, निरख देव सब विस्मय भयो। जलंधर रणभूमिअ में आयो, देवताऊं सूक्ष्म रूप सां उनखे ॾिसनि पिया। इहा जलंधर जी करतूत ॾिसी देवताऊं सभु हैरान थी विया कि संसार में कोई केॾो बि पापी हुजे, कोई केॾो बि नीच हुजे, कोई केॾो बि ख़राब में ख़राब माण्हू हुजे, उहो पंहिंजी माता ते बुरी नज़र न रखंदा, त माता ते बुरी नज़र रखी अथई। इंद्र विष्ण को बात सुनाई, देखो माया दैत रचाई। भगवान नारायण अची करे उते हाज़िर थिया। राजा इंद्र विष्णु भगवान खे सॼी ॻाल्हि ॿुधाई। इहा भई शिव मोहत भयो, उहा रच गौरी पह गयो। शिव भगवान त हिते नृत्य करण में पूरो आहे। भगवान शंकर त हिते ख़ुशि थो थिए हिननि जा नृत्य ॾिसी, जीअं असां ख़ुशि थींदा आहियूं।
सुंदर सुंदर नृत्य ॾिसी संगीत ॿुधी भगवान शंकर त मौज में अची विया ऐं पोयों जलंधर ही अधर्म कयो आहे। सा गौरी है पूरन देवा दीन लोक कर जाकी सेवा। वो तो खुद अंबे माता जो अवतार आहे, भगवती काली माता जो अवतार आहे, दुर्गा देवी जो रूप आहे पार्वती, तो उन शक्ति सां हे धोखो करे न सघियो। माता का रखवाला सोई तुई न लोक मह जाकी द्रोही। टिनी लोकनि जो जेको मालिक आहे उहो रक्षा कंदो आहे पंहिंजे भक्तनि जी। मात पछान्या त्रणी न खुली तब अंधा भागा मत भूली। सॼी ॻाल्हि ॿुधायूं। हा कहो विष्णु इंद्र सुन लीजे इनका मरना निकट दिसीजे। भगवान नारायण चवनि था बसि हाणे अति थी वई आहे, हाणे हिन जी मौत वेझो आहे, हाणे मूंखे लॻे थो हिन जी मृत्यु परे न आहे। आपे इस मग में दिखरायो भलो दाव मेरे मन आयो। भगवान विचार कयो नाम तिसी का विरंदा नारी महापत वीरता कहूं विचारी। वृंदा उन जो नालो आहे, महापतिव्रता आहे। वहाँ के बल यह दैत न मरे हुई निसंक खलसन मुख लरे। उन्हीं जी बल जे करे ही राक्षस मरे नथो, निशंक थी करे लड़ाई तो करे। जाकी स्त्री पतिव्रता तह छल सके न कोई। वाह वाह। अब मैं छल हूँ ताह कहूँ यह इस विधहत होए। चवंदा जंहिंजी स्त्री पतिव्रता आहे उहो संसार में धोखो न खाईंदो आहे, उन सां छल न थी सघंदो आहे, उनखे पंहिंजी स्त्रीअ जी बि शक्ति प्राप्त थींदी आहे। इन करे पंहिंजी स्त्रीअ खे लक्ष्मी रूप चयो वियो आहे। लक्ष्मी रूप चयो वियो आहे, उहा शक्ति ॾियण वारी आहे। उन जेको भजन कयो, सिमरन कयो, भक्ति कयईं या शुभ कर्म कयईं, उहो सॼो फल उन जी पतीअ खे उन मां मिलंदो आहे, उनखे बरकत पवंदी आहे। ही माताऊं जेको बि दान पुण्य धर्म कनि थियूं, माताऊं जेके बि विर्त रखनि थियूं या कथा ॿुधनि थियूं या सत्संग में वञनि थियूं, इहो सॼो फल उन्हनि जे पति देव खे प्राप्त थींदो आहे। उन्हनि खे ख़ूब बरकत पवंदी आहे धन जी। उन्हनि खे हर दान जो, हर शुभ कर्म जो पतीअ खे फल मिलंदो आहे। पुन भगवंत जी रुद्र कौं कान लाग समझाए। विष्णु भगवान शंकर भगवान के अची कन में ॿुधाई ॻाल्हि। यह माया है दैत की तुम कौं चलियो आए। ये माया है, इन माया ते मोहित न थियो। तीसर नैन रुद्र जी देखियो माया दुरी दैत सब पे क्यों। त्यों नेत्र भगवान शंकर खोले करे ॾिठो त उहे सभु राक्षस नज़र आया। चओ जय श्री कृष्ण। असांखे बि भगवान टियों नेत्र ॾिनो आहे, टी अख ॾिनी आहे, जंहिंखे 10वां द्वार चयो वियो आहे शिव नेत्र। कंहिं महिल बि काई ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे त स्वाभाविक हथ हिते हली वेंदो आहे, इहो शिव नेत्र आहे। इन ते ध्यानु लॻाए सोचण सां ख़बर पइजी वेंदी आहे कि साम्हूं वारो सही माण्हू आहे कि ग़लति आहे। भगवान शिव टियों नेत्र खोलियो, सभु राक्षस नज़र आया। हा काल रूप कर बाण चलाए केते दैत मार पटकाए। बस पोइ त शिव शंकर भगवान वरी पंहिंजा हथियार संभालिया। पहिरियों त जेके आस पास उहे नचनि पिया, उन्हनि खे खणी खणी करे भगवान फिटी कयो धरतीअ ते, उहे ईअं ई मरी विया। विष्णु जलंधर पुर चलियो विरंदा छलने काम। आगे जो विध ना करे सो कहिया आत्म राम। भगवान विष्णु वृंदा ॾे हलियो कि जेको हिन कर्म कयो आहे जलंधर, उन जो इनखे फल मिले। अॻिते जेका इहा कथा तव्हां सुभाणे ॿुधंदव।
हाणे तव्हां वरी ध्यानु ॾियो उन कथा ॾे जेका कल्ह अध में छॾी अथव, अॼु उन जो आख़िरी ॾींहुं आहे। उहा आहे तुलसियुनि जी कथा। सेवा में लॻी वई आहे राजकुमारी चंद्र उदय जी न्याणी सत्यवंती ऐं राजकुमार ऋतुपर्ण जंहिंखे कोढ़ हुयो, उन जी कोढ़ में काफ़ी फ़ाइदो थी चुको आहे। उहो हाणे खिले थो, ख़ुशि थो थिए, ॻाल्हाए थो, फल फूल जंगल जा कंद मूल खाए थो। अचो कथा जो स्वागत कयो भगवत नाम सां, भगवान जी नाम सां कथा जी शुरूआत कयो त नारायण हरि नारायण हरि नारायण भज रे। नारायण हरि नारायण हरि नारायण भज रे। नारायण हरि नारायण नारायण भजो रे। हे हे नारायण 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 भज रे। श्याम सुंदरा मदन गोपाला, श्याम सुंदरा मदन गोपाला, राधा वल्लभ दीन दयाला, राधा वल्लभ दीन दयाला। गोपालना हरि गोपालना गोपी गोपालना भज रे। गोपालना हरि गोपालना गोपी गोपालना भज रे। नारायण हरि नारायण नारायण भज रे। हे हे नारायण हरि नारायण नारायण भज रे। अविनाशी क्षेम चाहे जे नारायण, सदा नानक सदा सिमर नारायण। अविनाशी क्षेम चाहे जे नानक सदा सिमर नारायण। नारायण जो भगवान जो नाम, विष्णु भगवान जो नाम, हरिय जो नाम, वाहेगुरु जो नाम, अकाल पुरख जो नाम अविनाशी सुख ॾींदो आहे। अहिड़ा सुख भगवान जे नाम में मिलंदा आहिनि जेके कॾहिं पोइ ख़तमु न थींदा आहिनि। संसार जी सुख जी असां जेका चाहना कंदा आहियूं उहे सुख क्षण भंगुर हूंदा आहिनि, थोरी देरि में ख़तमु थी वेंदा आहिनि। अच्छा हिकु ॻाल्हि ध्यानु ॾिजो कि कोई सुख त अहिड़ा हूंदा आहिनि जेके असां झोली फैलाए भगवान खां घुरंदा आहियूं, उहो सुख मिली वेंदो आहे त पोइ उन में महसूसु थींदो आहे कि अरे हे त पंहिंजे ई गले में फांसी विझी छॾीसीं, त सुख त न आहे, भई दुख आहे। कॾहिं कॾहिं भगवान खां असां अहिड़ी शइ घुरंदा आहियूं जेका मिली बि वेंदी आहे। भगवान चवंदा खण धूड़ पाए, रोज़ रोज़ तो पलव पाए, रोज़ रोज़ तो अरदास कराए, खण वठ। पोइ उन शइ मां ख़बर पवंदी आहे कि अरे त असां सुख सम्झोसीं, हीअ त दुख निकितो, हीअ त मृग तृष्णा आहे संसार जी। हर शइ हर ॻाल्हि नाम खां सवा सुख कंहिंमें आहे ई कोन, त मिलंदो काॾों। तॾहिं त सतगुरनि लिखियो न, छा लिखियो? ॾिठा
डिठा सब संसार सुख नाम बिन। डिठा सब संसार सुख नाम बिन। चवनि था असां ॾिठो से तॾहिं था लिखूं, ईअं कूड़ में नथा लिखूं, तव्हांखे ख़ुशि करण लाइ नथा लिखूं इन करे था कि असां अखियुनि सां ॾिठो आहे। सबूत डिठा सब संसार सुख नाम बिन। डिठा सब संसार सुख नाम बिन। तन धन होसी छार, तन धन होसी छार, जाने कोई जन। डिठा सब संसार सुख नाम बिन। 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 कथा कह धर्मज भी कम पिता, कहिय कथा सुखदाये। कसते हैं कन्या व्रत कियो, कि मतः पतिगत पाए। सियापत रामचंद्र की जय, उमापत महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय। भीष्म पितामह युधिष्ठिर खे ॿुधाइनि था। युधिष्ठिर खे बि ॾाढो आनंद थो अचे इहे कथाऊं ॿुधी। कथा में आनंद बि आहे, रस बि आहे, सुख बि आहे, मुक्ति बि आहे। कथा में भक्ति बि आहे, सभु भॻवान जी कथा में। तॾहिं त लिखियो ईअं सब ते उत्तम छो लिखियो अथव, सब ते उत्तम हर की कथा, कि उन में भक्ति बि आहे, कथा में रस बि आहे, आनंद बि आहे, मौज बि आहे ऐं मुक्ति बि आहे। सब ॻाल्हियूं समायल आहिनि। भीक्षम कहे सुनहु भूपाला, टहल करत पत तेरे सुखसाला। एक दिन भरता आज्ञा पाई, कंद मूल फल लैन सिधाई। नए रुत दिशा निसुध गिर नामा, अति पावन सो भय सुख धामा। फूली लता वृष सुखदाई, सुकपिक हंस चकोर सुहाई। सत्यवंती आई है कॾहिं कंद मूल फल खण, त स्वाभाविक आहे कॾहिं कहिड़े रस्ते कॾहिं कहिड़े रस्ते। अॼु हिकु नयो रस्तो हथ अची वियो ऐं उते सुठा सुठा कंद मूल फल हुया। थोरो अॻिते वञण सां सुक पिक हंस मोर चकोर ये सब बोलियूं मिठियूं बोलण वारा पक्षी उते मिलिया। अञा अॻिते वधी सुंदर सुंदर फल, सुंदर सुंदर मूल कंद ऐं जेके जंगल जा फल हूंदा आहिनि, मूल हूंदा आहिनि, जेके मूल चइबो थो जड़ खे। कुझु अहिड़ा कंद हूंदा आहिनि जंहिंखे असां गजर चवंदा आहियूं। अहिड़ा कुझु जंगल में फल हूंदा आहिनि जेके खाइण सां औषधीअ जो कमु कंदा आहिनि, दवा जो कमु कंदा आहिनि, जंहिंखे असां जड़ी बूटी चवंदा आहियूं, जंहिंमां आयुर्वेदिक दवाऊं ठहंदियूं आहिनि। अहिड़ियूं सुठियूं सुठियूं शयूं उनखे सत्यवंतीअ खे उन ॾींहुं हथ आयूं। परम रमयते शिखर विराजे, बहु सुगंध कर अतिश विशाजे। जंहिं बाग जी तरफ़, जंहिं हरियालीअ जी तरफ़, जंहिं पहाड़ जी तरफ़ सत्यवंती आई, उते ॾाढी सुगंध पई अचे, खुशबू पई अचे। प्रभास खेत्र तीरथ जो कहीं, तिह गिर के नीचे सो अहीं। प्रभास क्षेत्र तीर्थ हुयो हुओ। सिद्ध मुन किन्नर गंधर्व देवा, तेरे सहनाय करत तह सेवा। काफ़ी माण्हुनि जो ते मेलो लॻल हुयो। उहे ॾिसण में बि ॾाढा सुंदर पिया लॻनि। देवियूं हुयूं सुंदर ॾाढियूं। जेके संत महात्मा ऋषि मुनि हुया उहे बि अद्भुत रूप जा हुया। उन्हनि खे ॾिसी करे सत्यवंती हैरान थियण लॻी। हुतो शुक्ल पख कार्तक पासा,
नौमी तिथ सुमहा सुख रासा। बड़िया अग में जेका नौमी तिथ थी हुई उहा तिथि हुई शुक्ल पक्ष हुयो हे ही महीनो हे ही पक्ष जेको हली रहियो आहे। महीनो भी कार्तिक जो हुयो। चओ जय श्री कृष्ण। सुख रास नौमी तिथ तुलसी विरत को आरंभ कियो। उन्हनि देवियुनि विर्त आरंभ कयो। सभ देव गंधर्व तिर्या मुनिरिख ताहि पूजन मन लियो। पूजा शुरू क्यों, आरती शुरू क्यों, भगवान की वंदना शुरू क्यों। लक्ष्मी नारायण सेव तुलसी आरती बहुविध करे। लक्ष्मी नारायण भगवान जी आरती वरी तुलसी माता जी आरती ऐं उते जेके आयल साध संगत उन्हनि सभिनी जी सेवा शुरू थी वई। जागाए दीपक पंगति नैवेद दामोदर धरे। दीपक दिया ॿारियूं कतार सां ॾाढा सुंदर पिया लॻनि। सत्यवंती तिन कौन रख मन मह विस्मय धार। काफ़ी देर ताईं त सत्यवंती उन्हनि खे विस्मय थी करे हैरान थी करे निहारींदी रही। उन खां पोइ आख़िर जॾहिं रहियो न वियो तॾहिं हथ जोड़े उन्हनि देवियुनि खे वेनती कयईं। पूछन लागी प्रेम युत जानी सुर सिद्ध नार। ये समझी वई कि हे जेके सुंदर स्त्रियुनि आम न आहिनि। हिकु फ़र्क़ु हूंदो आहे आम माण्हूअ में ऐं देवी देवताउनि में। हिकु त उन्हनि जो शरीर दिव्य हूंदो आहे। दिव्य माने असां वांगुरु शरीर न हूंदो आहे। उन जो देवताउनि जो शरीर पवन रूप हूंदो आहे। ॾिसण त अखियुनि सां ईंदो आहे परंतु उहो असां वांगुरु जीअं असांजो शरीर आहे हॾियुनि जो मांस जो खून जो ठहियलु उहे न हूंदो आहे। तो सत्यवंती भी विद्वान हुई, गुणवान हुई, राजकुमारी हुई। समझी वही कि हे आम देवियूं न आहिनि, हे कोई अलौकिक देवी देवताऊं आहिनि। हा। अहो देवियों सिर सिद्ध नारी संशय निवृत्त करो मोह प्यारी। हे देवियों मां तव्हां खां हथ जोड़े हिकु ॻाल्हि पुछण थी चाहियां। को तीरथ को दिन वृत अहि कि अवराधहूं का तुम चाही। कहिड़ो तीर्थ आहे ऐं तव्हां ही पूजा एॾी सुंदर पूजा, एॾी भक्ति, एॾी कीर्तन भजन आरती करे रहियूं आहियो, ही कहिड़ो विर्त आहे? अस्तुत साहु की न कंहिं काजा अचरज मयज बनायो साजा। मूंखे त ॾाढी ख़ुशी थी थिए ॾिसी करे ऐं हैरानी बि थी थिए। सुन कर नृपत सुता की बाणी बोली सुर सिद्ध तिर सुख दानी। हरे कृष्ण हरे कृष्ण राधे कृष्ण जय श्री कृष्ण। यह बड़ तीरथ क्षेत्र प्रभासा लक्ष्मी नारायण को वासा। हिस राजकुमारी हिस देवी तूं जेको सवाल पुछो आहे, हे प्रभास क्षेत्र तीर्थ आहे ऐं हिते सदाई भगवान लक्ष्मी नारायण जो निवास आहे। भगवान हिन आस्थान खे वरदान ॾिनो आहे। हिते सदाई भगवान सभिनी देवी देवताउनि समेत रहंदा आहिनि। ऐं ही नौमी तुलसियुनि जो विर्त आहे। अॼु तिथि नौमीअ जी आहे। असां सभिनी मिली करे दामोदर श्री कृष्ण भगवान जे लाइ इहे नौमिन तुलसियुनि जा विर्त रखिया आहिनि। कार्तक मास शुक्ल पक्ष माही तुलसी व्रत नवमी तिथि आही। तीन दिवस को कर उपवासा तिह कर पूरन होवत आशा। 3 ॾींहं इहो विर्त करण सां आश पूरी थींदी आहे। द्वादश दिन भोजन कर नाना द्विजन जिमाए देह बहु दाना। 12 जे ॾींहुं दान पुण्य करे विर्त छोड़ियो वेंदो आहे। सकल कामदायक विरत इह समान जगना। सभई कामनाऊं पूरन करण वारो विर्त तई। हिन जे समान ॿियो कोई विर्त दुनिया में आहे ई न। पति सुत धन कल्याण दत
तुम नह जानत ताहे। पतीअ जी कल्याण लाइ, पुत्रनि जे कल्याण लाइ, धन जी प्राप्तिअ लाइ ही विर्त आहिनि। दामोदर को प्रिय यह विरता, सकल मनोरथ कौ सिद्ध करता। भगवान श्री कृष्ण खे विर्त ॾाढा प्यारा आहिनि। भोग मोक्ष इच्छा जो चाहे, यह व्रत कौ भल विधि निर्वाहे। भोग मोक्ष ऐं जेका बि मन वांछित इच्छा हुजे, उहा इच्छा पूरी थींदी आहे। ता कर होय सकल सिद्ध अर्था, यह समान जप तप नहीं तीर्था। हिन जे समान न कोई जप आहे, हिन जे समान न कोई तप आहे, न हिन जे समान कोई तीर्थ आहे। सुन कर सत्यवंती यह बाणी, श्रेष्ठ भाग आपन कर जानी। ख़ुशि थी सत्यवंती पंहिंजा वॾा भाग सम्झई कि मूंखे अहिड़ो ॾींहुं नसीब थियो आहे। मिल तिन स्यो तिह व्रत कौ धार्यो, दामोदर हरि मुखौ उचार्यो। सखी मां भी विर्त रखी थी सघां? हा हा तूं भी रख। शुभ कर्म में त काई मना न आहे, कोई भी करे। शुभ कर्म सुठो कम, उन में काई भी शास्त्रन में मना न आहे, कोई भी करे तो सके, सभिनी की छूट आहे। हा। तुलसी की पूजा विधि कीनी, पति कल्याण इंच मन लीनी। विर्त त रखई पर उन जे दिल में मनोकामना पंहिंजे पतीअ जी कल्याण जी हुई, ॿी काई त इच्छा ई न हुई। बस भगवान मां ही विर्त रखां थी, ही संकल्प कयां थी, तुलसिन जो नौमिन जो मुंहिंजो पति देव ठीक थी वञे। जो विधि सुरत रखी न वखाना, तिह प्रकार कर मन सुख माना। पोइ जीअं जीअं उन्हनि देव स्त्रियुनि देवताउनि जे स्त्रियुनि विर्त रखियो, पूजा कयूं, तीअं तीअं हिनखे बि गॾु करायूं। पुन सबनो ते आज्ञा पाई, फल लेती शन पत पह आई। उते विर्त रखी पूजा करे सभिनी खां आज्ञा वठी फल खणी जल्दी जल्दी पंहिंजे पतीअ ॾे आई। आई सुपत पह पेख ऋतु प्रण क्रोध हुए तां प्रति कयो। छोकी देर थी वई हुई और ऋतु प्रण राजकुमार हुयो त राजकुमार न, भले खणी बीमार हुयो पर हुयो त राजा जो पुत्र, तो उहो हिकु मन में विसरंदी न आहे ॻाल्हि कि भई मां राजकुमार आहियां। क्रोध में भरिजी वेठो हुयो। हे दुराचारण रोग युत मोह त्याग दूसर पत चयो। चयसि तो तूं कुलक्षणी आहे, तूं दुराचारणी आहे, तूं ॿियो कोई पति ॻोल्हियो अथई। चयो जय श्री कृष्ण। नह योग हमरे टहल की तुम, जाहो सुन बोलत भई। वो तो वीचारी हैरान थी वई, काई भी स्त्री हुजे पंहिंजे पतीअ जे मुख मां अगर ये शब्द ॿुधे त उन जी दिलि ते छा गुजरंदी। हिकदमि अखियुनि में पाणी अची वियो, पर सेवा में लॻी वई तो अञा परे। चयसि तो परे थी, मुंहिंजी सेवा करण जी तोखे कोई ज़रूरत न आहे। हे कंत मैं निर्दोष आज्ञा पाए फल लेवन गई। हे मुंहिंजा पति, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो त सही, मां निर्दोष आहियां। मां तव्हां खां आज्ञा वठी त फल खणण जे लाइ वियमि, पर उते छा थियो इहा ॻाल्हि त ॿुधो। नैऋत क्षेत्र प्रभास पर पहुंची अचरज पे। प्रभास क्षेत्र में पहुची हुयमि मां, उते देवी देवता सभु कठा थिया हुया। देव सिद्ध गंधर्व वधु पूजा करत विशेख। सब उते विशेष पूजा करे रहिया हुया। कार्तक मास शुक्ल पक्ष आही, तुलसी व्रत नवमी दिन माही। आज तोर हित व्रत मोह राख्यो, होए कल्याण सुर मुन तिर भाख्यो। तीन दिवस उपवास प्रयोगा, या कर होए देह निहरोगा। सजी ॻाल्हि करे ॿुधाई। सकल देव मुन पत्नियों संगा,
पूजत दामोदर उमंगा। भगवान नारायण जी पूजा में सब देवी देवता होया, उन्हनि मिली करे देविन संत महात्माउनि जी स्त्रिन, मुनिन जी स्त्रिन, गंधर्वन जी स्त्रिन मिली मूंखे विर्त रखायो तव्हांजे लाइ कि तव्हांजा दुख दूर थी वञनि। वड उत्सव पेख्यो मैं ताही, ता कर चिर लागी बन माही। हाणे सत्संग में, भक्तीअ में, भगवान जी पूजा में अगरि थोड़ी देर थी वई त इन शुभ कम ते त तव्हां नाराज़ न थियो। सो मोह खिम्या कीजिए नाथा, इम कह पते निवायो माथा। बार बार पंहिंजी पतीअ खे प्यार करण लॻी, मस्तक उन जी चरणनि में रखण लॻी, भई नाराज़ न थियो। सुन भयो परसन ऋतु प्रण राई, जानी तेरिया सती सुखदाई। ऋतुपर्ण इहा ॻाल्हि ॿुधी ख़ुशि थियो। कहो धन तह नार प्यारी, मोर कल्याण हेत व्रत धारी। ख़ुशि थी करे चए थो तूं धन्य आहे, मुंहिंजे लाइ विर्त रखियो अथई, मुंहिंजी इन में भलाई थींदी, मुंहिंजा दुख दूर थी वेंदा। इह उपाव कर नास होए, मोर रोग संताप। मुंहिंजा रोग संताप सभु लही वेंदा तुलसी नवमिन जी विर्त रखण सां। होए हरख हरि कृपा कर, जान्यो तो मनेह पाप। अब करुणा कर मोह उठाइय, ले कांधे पर तह पहुंचाइय। राजकुमार ऋतुपर्ण चएसि थो तुंहिंजी सभु ॻाल्हि सही आहे, हाणे मूंखे हली करे उहा जॻह ॾेखार जंहिंजी तूं महिमा ॿुधाई आहे, त मां बि उन जॻह जो हली दर्शन कयां। सी घर चल वहो खेत्र दिखावहो, आगे मैं भोजन नहीं खावहो। मां तेसि ताईं भोजन न खाईंदुमि, पहिरियों उन जॻह जो दर्शन कंदुमि। यह सुन तेरे पुन की न उचारा, आज प्रथम दिन व्रत मैं धारा। हे स्वामी, अॼु मुंहिंजो पहिरियों ॾींहुं आहे विर्त जो, 3 ॾींहं विर्त हलंदो। तव्हां हाणे ही फल फूल सुंदर सुंदर तव्हांजे लाइ कंद मूल आंदा आहिनि, उहे खाओ। उन खां पोइ सुबुह जो सवेल ई वरी ओॾे हलंदासीं, हली मिली करे भगवान जी पूजा कंदासीं। भयो अस्त रवि संध्या होई, मार्ग कठिन राह न कोई। हाणे त सूर्य अस्त थी विया, संध्या जो समय थी विया, ऐं हिन समय में त इन मार्ग ते जंगल जे रस्ते में कोई सुठो मार्ग न आहे, हली बि सघणु मुश्किल आहे। अब धीरज कर करहूं आहारा, मैं उठाए चल हूं भुन सारा। सुबुह जो सवेल ई मां तव्हांखे वठी हलंदुमि। सुन ऋतु प्रण पुन क्रोध धारी, सत्यवंती प्रतिगिरा उचारी। राजकुमार ऋतुपर्ण खे वरी क्रोध अची वियो, जो ॻाल्हि न मञई त हुनखे वरी गुस्सो अची वियो। हे तेर यद्यपि हो कुलवंती, शीलवंत और अत सत्यवंती। तूं शीलवंती भी आ, सत्यवंती भी आ, वॾी कुल वारी भी आ, राजा जी धीअ भी आ। तद्यपि मंद स्वभाव तुम्हारा, पितस्यों हठ कर बन पगधारा। तॾहिं बि ज़रूर तुंहिंजी बुद्धि घटि आहे, तॾहिं त तुंहिंजे पिता तोखे कढी छॾियो। तॾहिं ॾिसो केॾा ताना, जेको सेवा करे उनखे इहे सभु ॿुधणो पवंदो आहे। जेको सुठो हले उनखे पाण इहे सभु ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं अथव। उनखे सॼी दुनिया जूं ॻाल्हियूं ॿुधणियूं पवंदियूं आहिनि, सॼी दुनिया जा ताना सहणा पवंदा आहिनि। गुरु अमरदास पंहिंजे मुर्शिद गुरु अंगद देव जी सेवा कंदा। पोइ सेवा 12 साल जल भरियो, जल भरींदे कीअं अमरूअ रांझन रीझायो। गुरु अंगद कृपा करे तंहिंखे छातीअ सां लायो। पर जॾहिं हिकु ॾींहुं राति जो जल भरींदा, छोकी सतगुरु सनानु कंदा हुया अमृत वेले 3 बजे ते परियों, तॾहिं ज़माने में परियों परियों पाणी भरे अचणो पवंदो। पाणीअ जा सरोवर तलाव खूह नंदियूं वेझो न हुया। परे 2.5 किलोमीटर परे गुरु अमरदास गागर वॾी
खणी वॾी घाघर, भई सतगुरु सनानु कंदा त खूब पाणी खपंदो सुबुह सुबुह जो, ऐं राति जो ई चाहिनि शाम जो भरे रखनि न, भई सुबुह जो 3 बजे सनानु करणो न, ताज़ो पाणी गरम हूंदो आहे ऐं रखियल पाणी थधो थी वेंदो आहे। त मुंहिंजा सतगुरु ताज़े पाणीअ सां सनानु कनि, इहो सोचे करे 2 बजे पाणी भरण वेंदो, 3 बजे भरे अचे वॾी घाघर हथनि सां सतगुरनि खे सनानु कराईंदो। हिकु ॾींहुं वञे पियो, कुंभार जो घर रस्ते में हुयो ऐं कुंभार जे घर जे ॿाहिरि हिकु वॾी लकड़ी पई हुई जंहिंसां उहो मिटी ॻोहींदो ठाहींदो हुयो। त उन लकड़ीअ में अमरदास साहिब जो पेर अटकियो त ठगा हेठि किरिया, घाघर जे बि किरण जी आवाज़ आई त कुंभार अंदरों आवाज़ कईड़े, केरा ॿाहिरि? अमरदास चयो, मां आहियां गुरुअ जो दास अमरदास। त कुंभार चयो, कहिड़ो अमरदास? त उन जी घरवारी विच में थी ॻाल्हाए, उन जी घरवारी, छाजो गुरुअ जो दास अमरदास रुली मरियो आहे, इहो निथाऊं अमरू सॼो ॾींहुं तो पाणी भरे। ॾिसो लफ़्ज़, गुरु नानक जी दर जी सेवा तो करे, सॼो ॾींहुं पाणी तो भरे, हथारू ख़ुशि थियो न तो भई गुरुअ जी असांजो सेवादारी गुरुअ जी सेवा तो करे। उन खे चेती निथाऊं अमरू, ऐं चेती रुली मरियो आहे, सॼो ॾींहुं तो दरबार अचे, हेॾे वञे होॾे वञे, हर हर घाघरियूं खणी डुके थो पियो, हर हर घाघरियूं, छोकी हुते पाणी ॾाढो मुश्किल मिलंदो हो। ऐं अमरदास सॼो ॾींहुं पाणी भरे गुरु साहिबनि जी सनान खोटी संगत जे पीअण लाइ, लंगर जे लाइ, हर कम लाइ जल पहुचाईंदा हुया। त कोई सेवा करे त असांजो फर्ज़ु आहे कि असां उन जे चरणनि में गुल विछायूं। कोई सेवा करे त असां उन जो रस्तो पाण साफ़ रखूं, उन खे हथ जोड़ियूं, बाबा तूं धन आहे, सेवा त करे थो, असां तो जेतिरी सेवा बि नथा करे सघूं, तूं धन आहे कि गुरु नानक जे दर जी सेवा तो करे। पर नथा करे सघूं, गुल नथा विछायूं, त उन जे रस्ते में कंडा त न विछायूं, उन खे मुख सां असां गंदा लफ़्ज़ त न ॻाल्हायूं। भले असां उन जी उस्तति नथा करे सघूं, महिमा नथा करे सघूं, उन खे हथ नथा जोड़ियूं, प्रणाम नथा कयूं, ठीकु आहे, पर उन खे गंदो त न ॻाल्हायूं। वीचारो शुभ कमु थो करे, सुठो कमु थो करे, त सेवा करण वारे खे इहे सभु ॻाल्हियूं ॿुधणियूं पवंदियूं। चाहे वीचारो करे त सेवा तो, पर दुनिया जा ताना उन खे सहणा पवंदा आहिनि। ही सत्यवंतीअ खे चए थो, तुंहिंजे पीउ तॾहिं त तोखे कढियो नहीं, एॾी सेवा जंहिं कई आहे वीचारीअ, राजा ई छॾे करे आई आहे पिता जी आज्ञा सां। न न, तूं ज़रूरु काई ग़लती कई हूंदे, तॾहिं त तुंहिंजे पिता तोखे मूं जहिड़ो कोड़ी पती वठी ॾिनो आहे। तुंहिंजी ॿुधी घटि हूंदी, जा त दिमाग़ घटि हूंदे। पगधार बन अब मोर आज्ञा, मानती नहीं निठर होए। निठर सिंधी शब्द आहे, सतगुरनि में सिंधी शब्द लिखियो आहे। गुरबाणीअ में बि काथे काथे सभु भाषा जा शब्द आया अथव। गुरु ग्रंथ साहिब में सभिनी भाषाउनि जो सम्मान, सभिनी संतनि जो सम्मान। तीअं निठर जेको शब्द आहे सिंधी शब्द आहे न, चवंदा आहियूं तूं निठर आहे ॾाढी। निठर माने पंहिंजे मन ते हलण वारी आहे। तूं असांजी मञींदी थोरी, घणो करे ससु ईअं चवंदियूं नुंहं खे, पर अॼुकल्ह न, अॼुकल्ह त भाषा ई चेंज थी वई आहे। हरे कृष्ण। राजकुमार ऋतुपर्ण चएसि थो तूं निठर आहे, तूं चवण न मञींदी आहे कंहिंजो, पंहिंजे मन ते हलंदी आहे। तॾहिं त तुंहिंजे पिता कढी छॾियो आहे, ज़रूरु पंहिंजी हलाई हूंदे उते काई। तो त्याग मैं तुह करहूं ढूंढूं, जाए भरता अवर को। बार बार वरी तूं ॿियो कोई पति कर, मासां न रहो, ॿियो कोई पति कर। ही वॾी तीर माने चोट पहुचाइण वारा शब्द। यह सुनत उठ पेटारा बांधियो,
लकड़ियों के सिर धरियो। हिकदम ये शब्द ॿुधी करे सत्यवंती उथी टोकरे में पंहिंजे पतीअ खे विहारे खणी हली। ले चली पत को यतन सह तब निरख नृप हर खह भरियो। जॾहिं खणी हली त वरी राजकुमार ख़ुशि थियण लॻो, ॾाढो ख़ुशि पियो थिए, भई हा चवण मञई मुंहिंजो। मार्ग चलते होए गई अर्धन साबन माहे। अध रात थी वई। सूली पर मांडव मुनि लटकत मग महता है। रस्ते में मांडव ऋषि सूलीअ ते लटकियल हुयो, ध्यान में तपस्या में लीन हुयो। चलत रहत सूली तिह दिन को शांत रहत इकठा रजनी को। रात जो उहा सूली शांत रहंदी हुई। ऋतु प्रण को सिर लाग्यो जाई भ्रमण लगी सूली तिह ठाई। रात जो पेर लगी हो ऋतु परण जो ध्यान भंग थियो, समाधि टुटी वई, हिकदम जागी पियो ऋषि। खुल गई आंख क्रोध मन पायो कह के हन समय तन हलायो। अख खुलण सां क्रोध अची वियो। क्रोध में पुछण लॻो, अरे कंहिं मुंहिंजी शरीर खे हिलायो, कंहिं मूंखे लत हई, कंहिं मुंहिंजी समाधि तोड़ी, कंहिं मुंहिंजो ध्यान भंग कयो। हमरो बहुत की न अकल्याणा के मन निर्दोष चलायो ठाना। मुंहिंजो ॾाढो नुक़सान करे छॾियईं, छोकी अखियूं बंदि करे अगरि कोई ध्यान में वेठो आहे, कोई समाधीअ में वेठो आहे, कोई नाम जपण वेठो आहे या कोई कथा ॿुधण वेठो आहे त उन जो ध्यानु भंग न करणु खपे, चाहे केॾी बि वॾी वॾी आफ़त अची वञे, उनखे उथारजे न। पाण ई भॻवानु भली कंदो, उनखे तंग न कजे। जेको ध्यान में वेठो आहे, भॼन में वेठो आहे, सिमरन में वेठो आहे, त उनखे वेहण ॾियो। उन जे साम्हूं गोड़ बि न कयो, उन जे साम्हूं आसपास वातावरण शांति रखो, उनखे भक्ति करणु ॾियो। पोइ जेको भॻवानु कंदो भलो कंदो। अगरि काई इमरजेंसी ॻाल्हि बि थी वञे त उनखे तव्हां पाण मुंहुं ॾियो, उनखे न उथारियो जेको अखियूं बंदि करे वेठो आहे। थोरी थोरी ॻाल्हि जे लाइ लोॾे करे अॻिते सुर्क हेॾे थी होॾे थी, ईअं न कयो। जेको वेठो आहे उनखे वेहण ॾियो प्रेम सां। ॿियो जेको ईंदो त पाण ई उहो पोइ ते वेहंदो, किथे बि वेहंदो, कोई वॾी चिंता जी ॻाल्हि न आहे। सत्यवंतीअ जे टोकरे में उन जो पति वेठो, उन जो चरण लॻो, संत जो ध्यानु भंग थियो। उन ऋषिअ खे, मांडव ऋषि नालो, क्रोध अची वियो। अशत ऋषि मुनि जेके तपस्या कंदा उन्हनि खे क्रोध बि ॾाढो ईंदो, ॾाढो गुस्सो अची वेंदो। हा, हमरा यह सराप तिह होई उदय सूर मृतक होए सोई। हाणे क्रोध अचे त ठीकु आहे, खणी उनखे तूं ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाए, पर उहो कुझु न कुझु अहिड़ो ख़तरनाक चई छॾींदा हुया कि उन वीचारे जी हालति ख़राबु थी वञे। चयो, मां श्राप थो ॾियां मांडव ऋषि, जंहिं मुंहिंजी हिन सूलीअ खे हिलायो आहे, जंहिं मुंहिंजो ध्यानु भंग कयो आहे, जंहिं मुंहिंजी तपस्या तोड़ी आहे, जंहिं मुंहिंजी साधना में विघ्न विधो आहे, सूरज निकिरंदे ई उहो मरी वेंदो। तिर सत्यवंती सुनियह बाणी रिख की तब अति हृदय डरानी। हरे कृष्ण। हाणे कहिड़ी स्त्री अहिड़ी हूंदी जेका पंहिंजे पतीअ लाइ इहो ॿुधी सघे। हिकदमि ॾकी वई, ॾकी करे भॻवान खे पुकार कयईं। शोक क्रोपायुत की न उचारा जे मुह अह सत्य करतारा। सत्यवंती चेती हे करतार, पत भक्ति युत क्रिया हमारी पुनमह मृत लीन सुखधारी। अगरि मां पतीअ जी भक्ति कई आहे, सेवा कई आहे, विर्त सचो रखियो आहे, तो प्रभ सत पर भाव कर सूर्य उदय न होए। त सिज निकिरंदो ई न, छोकी सिज निकिरंदो त मुंहिंजो पति मरी वेंदो, इन करे सिज निकिरंदो ई न। इहो मुख मां वचन कढियईं। अस कह गई पर भास पर
भेद न जानत कोय। इन्ही ॻाल्हि जो भेद कंहिंखे ख़बर न पई। सुन धर्म सूरय भय माना, भयो न उदय त्रय दिन परमाना। साध संगत जी चओ जय श्री कृष्ण। शास्त्रनि में प्रमाण लिखियो अथऊं कि 3 ॾींहं सिज न निकितो हुयो। उन वक़्त में 3 ॾींहं सिज निकितो ई न। सकल देव मिल बिध तह आए, उदय न होए रवि आन सुनाए। हिकु ॾींहुं न निकितो त माण्हुनि खे बि चिंता न हुई। ठीकु आहे, सिज न निकितो आहे त हल्की सी अंधकार हूंदो आहे, हल्की सी ऊंदहि हूंदी आहे। वरी ॿिए ॾींहुं सिज न निकितो, सोचो हलो छुटी कई हूंदी सूर्य भॻवान बि। कॾहिं कॾहिं त इच्छा थींदी आहे न छुटी कजे, कॾहिं कॾहिं इच्छा थींदी आहे कि बसि अॼु कुझु न कजे, अॼु आराम कजे, बसि कुझु न, बिल्कुलु कोई कमु न कजे, अॼु रिलैक्स, बिल्कुलु शांती। पर 3 ॾींहुं थी वियो त पोइ सभु हैरान थिया कि हे छा, उहो सूर्य नारायण त कॾहिं छुटी करण वारो आहे कोन, ऐं सभिनी देवताउनि खे शक्ति ॾियण वारो, हलाइण वारो, उहो 3 ॾींहं आराम थो करे त पोइ दुनिया कीअं हलंदी। सभई मिली करे काॾे विया, भॻवान ॾे विया। विधि सुर लय बैकुंठ सिधारे, हरि पह सबनो कयो पुकारे। ब्रह्मा विष्णु महेश देवी देवता सभु कट्ठा थिया। भाई सूर्य नारायण खे कंहिं नाराज़ कयो आहे छा, उहो पंहिंजी ड्यूटीअ ते ई नथो अचे। सुन बैकुंठ नाथ लय संगा, सब सुर शिव पह गए उमंगा। शिव शंकर खां पुछऊं सभिनी मिली करे, विनती कर सब की न उचारा, प्रभ रवि बिन जग भयो अंधियारा। सूर्य खां बिना त अंधकार थी विया। ताहि सभा अस्थित मुन नारद, होत न उदय की न विसारद। मुनि नारद उते आयो, नारायण नारायण कंदो, नारायण नारायण। भगवान जो नाम ॾींहं राति जपण वारो ऐं ॾींहं राति सॼी सभिनी लोकनि जी परिक्रमा करण वारो। चयो नारद खे पक ख़बर हूंदी ॻाल्हि, नारद खां कोई समाचार लिखियल न आहे। ही सॼी धरतीअ जो रटन करण वारो, सभिनी लोकनि ते नज़र रखण वारो, हिन खे ज़रूरु ख़बर हूंदी। सत्यवंती जो श्राप उचारा, सो सब नारद कयो प्रकारा। नारद चयो हा हा मूंखे ख़बर आहे, हिकु देवी आहे धरतीअ ते सत्यवंती, उन मुख मां वचन कढियो आहे कि सूरज न निकिरे। विधि हरि हर सुर गए प्रभासा, देखी सत्यवंती सुख रासा। जॾहिं ईअं ॿुधऊं तॾहिं विधि हरि हर ब्रह्मा विष्णु महेश टिनी खे यादि आयो कि हा अरे उहा ई आहे सत्यवंती जंहिंजी शादीअ में असां विया हुआसीं। यादि अची वेंदो आहे न भई असां उन जी शादीअ में वियासीं। सभु हिकदमि सत्यवंतीअ ॾे हली आया। सुख रास देखी सत्यवंती, सब सुरन मिल तिन कौं कहो। सभिनी मिली करे वेनती कई, तुम दीन श्राप जो रवे सो पत कहो का तुम दुख लयो। हे देवी सूर्य नारायण खे तू श्राप ॾेई छॾियो आहे, निकिरे नथो। ॿुधाए त भॻवान सूर्य नारायण तोखे कहिड़ो दुख ॾिनो आहे। यह सुनत नार सुशील मुनि के श्राप की गाथा कही। मुनिअ जे श्राप ॾियण जी कथा सत्यवंतीअ भगवान नारायण ऐं देवताउनि खे ॿुधाई। तब हरख हुए सब देव भाखत, धन्य सत्यवंती सही। सभिनी देवताउनि चयो भगवान सत्यवंती सही आहे, भगवान सत्यवंती ठीकु आहे पंहिंजी जॻह ते, उन सही कयो आहे जेको बि कयो आहे। तुम्हारे अंग है परस कर, मुनि को भयो उधार। भगवान चवंस था सत्यवंती देवी तूं अहिड़ी देवी आहे कि तुंहिंजो कोई दर्शन करे तुंहिंजो उन जो उधार थी वेंदो। तुंहिंजी स्पर्श थियण सां उन संत जो उधार थी वियो आहे। मता कोई घमंड करे कि मां वॾो संत आहियां, मता कोई घमंड करे कि मां वॾो तपस्वी आहियां।
एक छोटी सी जेका न्याणी हुंदी आ वो 100 संतन जे बराबर हुंदी तो एक छोटी सी जेका पतिव्रता देवी आ वह लखें संतन जे बराबर हुंदी तो सत्यवंतीअ जे स्पर्श थियण सां उन संत के मुक्ति मिली वही है। 12 साल तपस्या कई जंगल में, फरीदे मुसलमान दरवेश तपस्या करे 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 12 साल सुकाए छॾियईं शरीर के। एक ॾींहुं धक लॻुसि त शरीर में खून न पियो निकिरेसि, वण जो जीअं पाणी थींदो आहे तीअं पियो निकिरेसि, छोकी हिते रोटी मेरी काठ की, रोटी वणनि जी उहे पन खाईंदो या छोॾा पन इहे खाईंदो, गाह खाई वठंदो, तपस्या कंदो। 12 साल तपस्या करे हिकु ॾींहुं वेठो हुयो त झिरकियूं थींदियूं, नंढा पक्षी झिरकियूं, झिरकीअ मथां हुनजे विठ लाहे छॾी, तो विठ अची हथ खे लॻी त गुस्से में भरिजी मथे निहारे, त मथे में जीअं ई ॾिठई त झिरकी वञे थी, जंहिं विठ कई आहे मुंहिंजे मथां, गुस्से में निहारियईं त उहा झिरकी जली करे रख थी वई, हेठि किरी पई। एॾी तपस्या में शक्ति, हाँ तपस्या में शक्ति हूंदी आहे। तपस्या करण वारे जे अखियुनि में शक्ति अची वेंदी आहे, तपस्या करण वारे जे वाणीअ में शक्ति अची वेंदी आहे। पर सतगुरु चवनि था जेको तपस्या करे, साधना करे, त उहो पोइ वरी पंहिंजी वाणीअ ते बि कंट्रोल रखे, कंहिंखे बुरो न ॻाल्हाए। संत महात्मा जो फर्ज़ न आहे कि कंहिंखे घटि वधि ॻाल्हाए या कंहिंखे मुंहं सां ईअं चवे कि हीअं थींदे हूअं थींदे, उहो सचो संत न आहे। जेको अगरि ईअं थो ॼणंदो कि हीअं थींदी तोखे हूअं थींदी, पोइ उहो सचो संत न आहे, उहो नकली संत थी सघे थो। ईअं कॾहिं संत न चवंदा आहिनि, संत हमेशा भलो चाहींदा आहिनि, नानक नाम चढ़दी कला तेरे बाणे सर्वत दा भला, सब जो भलो चाहे उहो संत आहे, कंहिंखे बि बुरो न चओ। वरी अगरि तूं तपस्या कई आहे त कंहिंजे गुस्से सां निहार बि न, तूं निहारी तो झिरकी जली रख थी वई, उथियो, सोचई बसि हाणे रिजल्ट मिली वियो, पूरी थी वई, फाइनल थी वई, मां ग्रेजुएट थी वियुमि तपस्या में। उथियो हलियो घर ॾे, घर ॾे हलियो पई, मां तपस्या करे आयो आहियां। हाणे रस्ते में प्यास लॻसि, खूह ते बीठो, हिकु अम्मा पाणी भरे पई, बाल्टी भरे हारे पई, बाल्टी भरे हारे पई, बाल्टी भरे हारे पई। हिन सोचियो अलाए छो थी हारे, कोई कारण हूंदो। चेस पाणी पियार, देवी पाणी पियार, चेस बी पियार, पाणी भरे वरी हारे, वरी हारे, वरी हारे। तो इन गुस्से में ॾिठेसि, फरीद साहिब 12 साल तपस्या करे, गुस्से में उन देवीअ खे ॾिठई जेका पाणी खूह में भरे पई, गुस्से में निहारे हीअं, भई मां चयोमांसि पाणी नथी पीआरे, त उन माता चयसि मां झिरकी न आहियां। अरे ची हिनखे कीअं ख़बर पई कि मां झिरकीअ खे गुस्से में ॾिठो त जली वई। माता चयसि थी मां झिरकी न आहियां, चुप करे ते बि, जंहिं महिल पाणी मां पीआरींदीमांइ त पीआरींदीमांइ, तुंहिंजे चवण सां पाणी न पीआरींदमि, न कि तुंहिंजी नौकराणी आहियां, चुप करे बि। तपस्या कयो त वॾो पाण खे संत तो सम्झे छा। फरीद चरणनि ते किरी पियो, चएसि तो माता मां त जंगल में झिरकीअ खे ॾिठो हुयो, उनखे बि 2-3 ॾींहं थी विया आहिनि उतां हले, उहा जली वई, तोखे कीअं ख़बर पई। चई मूंखे नाम जे सिमरन करण सां ख़बर पई। चई इहो पाणी हारे कीअं थी। चएसि थी मां बछड़े खे घर सुम्हारे आई आहियां, उते ॾीए मां काथे आस पास बाहि लॻी वई आहे, ओॾे हारियां थी त पाणी पहुचंदो उते। एॾी शक्ति नाम जपण वारनि खे हूंदी आहे, एॾी शक्ति सत्संग करण वारनि खे हूंदी आहे। तूं 12 साल खणी तपस्या कई आहे, साधना कई आहे, उन में बि तुंहिंजो क्रोध न वियो आहे, गुस्सो न वियो आहे, त फरीदा तुंहिंजी असाधना कहिड़े कम जी। फरीद चरणनि ते किरी पियो, ख़बर अथव घर वापसि न वियो, वरी जंगल वापसि वियो, भई मां वरी साधना कंदुमि,
वरी भक्ति कंदुमि, वरी नाम जपींदुमि, हाणे पंहिंजे मन ते कंट्रोल कंदुमि कि कंहिं ते बि गुस्सो न कंदुमि। ज़बान सां कंहिंखे ॻाल्हाईंदुमि न, अखियुनि सां बि कंहिंजे गुस्से में न निहारींदुमि। तॾहिं त सफलो आहे, तॾहिं त परीक्षा आहे, तॾहिं त उहा पढ़ाई पूरी आहे। अगरि इहे ॻाल्हियूं असां में न आयूं त पोइ उहा पढ़ाई पूरी नथी। चओ जय श्री कृष्ण। सूली जन्य दुख ते मुकत पाई इस प्रकार। हे देवी, उन तपस्वी मांडव ऋषि तुंहिंजे करे मुक्ति पाए वरिती आहे। रवि बिन जो सकले सुर आही, आए हम सब तुम्हारे पाही। सब देवताऊं तुझे दर ते आया ॾिसे थी। पति मरने की शंका त्यागी, उदय होए रवि कहो वड भागी। मुख मों वचन कढ त सूरज देवता निकिरे। पतीअ जे मरण जो ख़्यालु न कजांइ, अमृत असांजे हथ में सदाई आहे। उहो तुंहिंजे पतीअ खे छंडो हणंदासीं त हिकदमि उथी वेहंदो, ऐं इहे जेके रोग कष्ट अथसि उहे बि उन अमृत जे छंडे लॻण सां ई दूर थी वेंदसि। जो मुन श्राप तो है पत मरही, तो हम सब यह उद्यम करही। वाह वाह। पढ़ सुजीवनी देह जीवाई, रव होए उदय कहो मुख माही। सरंजीवनी मंत्र, सरंजीवनी बूटी असांजे हथ में आहे। सुन सुर बच भाख्यो तिह बाला, सूरज उदय भयो तत्काला। सत्यवंती वचन कढियो, सूरज उदय थियो यानी निकितो, चारों तरफ रोशनी थी वई। भूपुर तू प्रण मृतकों पायो, पढ़ सुजीवनी सुरन जीवायो। जीअं जीअं देवताउनि चयो हो तीअं कयूं। सरंजीवनी पढ़ी, उनखे छंडो हयूं जल जो। देव्य देह कंचन समधारी, भी पर सन सत्यवंती नारी। सोन जे समान उन जी देही थी वई, सब दुख रोग उन जा दूर थी विया। सकल देव भय अंतर ध्याना, भयो ऋतु प्रण को कल्याणा। सब देवताऊं अंतर ध्यान थिया, ऋतुपर्ण राजकुमार जो कल्याण थियो। तब सत्यवंती प्रसन्न होए, तीरथ पूजन की। प्रसन्न थी करे हाणे नए शरीर सां पति पत्नी ॿिन्ही वञी करे विर्त संपूर्ण कयो। असां छा कंदा आहियूं, कोई पूजा शुरू कईसीं, कोई विर्त शुरू कयोसीं, या सुखमनी साहिब जो पाठ शुरू कयोसीं, कंहिं बि इच्छा सां, कंहिं बि मनोकामना सां, उहा अगरि अध में पूरी थी वई त पोइ छॾे छॾींदा आहियूं। पोइ छॾे छॾींदा आहियूं, भई ठीकु आहे, आस पूरी थी वई न। पर उहो अध में छॾण बि वॾो गुनाह अथव, अध में न छॾिजे। उहो नियम पूरो कजे। भई जीअं असां 40 ॾींहं जी सुखमनी कई आहे त उहो 40 ॾींहं पूरा कयूं, चाहे असांजी 4 ॾींहं में इच्छा पूरी थी वञे। जेको बि नियम आहे, जेको बि साधन आहे, उन जी पूर्ण आहुति, पूरो भोग थियणु खपे। हा। तुलसी व्रत पूरन कियो, दान द्विजन प्रतिदीन। तुलसी व्रत पूरन कई, दान कई ब्राह्मणन के। ऋतु पर्ण पर सन होए तेरे संगा, निज नगरी मह गयो उमंगा। राजकुमार ऋतुपर्ण प्रसन्न थी करे सत्यवंतीअ खे गॾु वठी पंहिंजी राजधानीअ में आयो। पुरी बय देह भयो जयकारा, गिर गिर गावत मंगल चारा। ये सीताराम भगवान अयोध्या में आया, जय जयकार थी वई, ॾियारी मनायो सभिनी। तीअं ऋतुपर्ण राजकुमार ऐं सत्यवंती, जंहिंजो पतीअ जो नालो र ते हूंदो आहे, उन जे घरवारीअ जो नालो स ते थींदो अथव। ध्यानु ॾिजो। हा। ऐं न थिए त उन पंडित खे चइजो मुंहिंजे लाइ। काथे काथे पंडित वीचारा भुलिजी वेंदा आहिनि, पोइ उहो नालो सही न रखंदा। जंहिंजे पतीअ जो नालो र ते आहे, रूपेश तुंहिंजी घरवारी जो नालो छा आहे? सत्या आहे न? सत्या आई आहे, उते वेठी हूंदी, ॿुधंदी हूंदी कथा। घणी संगत ॿुधंदा आहिनि मोबाइल ते कथा। हा, ॾाढी संगत ॿुधंदा आहिनि। पोइ वरी मूंखे ॿुधाईंदा बि आहिनि कि असां हीअ ॿुधीसीं, के व्हाट्सएप में ॿुधाईंदा आहिनि,
कि हीअ कथा ॿुधी से मुंहिंजी बि आदत ई मां पुछंदा आहिनि कि तव्हांखे छा सुठो लॻो, इहा ॻाल्हि पुछंदा आहिनि। कोई ईअं चवंदा आहिनि बाबा सभु सुठो लॻो। सभु सुठो त पोइ खिचड़ी थी वई साईं बाबा जी। सभु सुठो न, काई हिकु ॻाल्हि अहिड़ी सुठी हूंदी आहे जेका असांजे दिलि खे वणी वेंदी आहे, उहा हमेशह लाइ यादि रहिजी वेंदी आहे, तॾहिं त सफलो आहे। बाक़ी जेके चवंदा आहिनि सभु सुठो लॻो त या त उन ध्यान सां न ॿुधी आहे, उन ध्यान सां कथा न ॿुधी आहे। चओ जय श्री कृष्ण। हा तिरसत तुलसी विरत के संगा, निह कटंक कियो राज अभंगा। हा पुनः परम पद पायो राजा, भयो संपूर्ण कथा समाजा। सॼी जिंदगी उन्हनि सुखमय राज कयो, उन खां पोइ परम पद पातो। कह भीखम सुन धर्मज भूपत, तुलसी महात्म भयो समापत। तुलसी महात्म जी कथा समाप्त थी वई। नर नारी जो यह व्रत धारे, तीन रात्र हरि नाम उचारे। जेको भी 3 रातियूं इहो हरि नाम उच्चारण करे विर्त रखंदो, वाह व्रत फल प्राप्त तिह होई, मनसा कर पूरन होए सोई। उन जी सभु मनोकामना पूरन थींदी। तीरथ तप यज्ञ जप नाना, तुलसी विरत के नाहि समाना। कोई भी तीर्थ व्रत यज्ञ जप तप हिन विर्त जे समान न आहे। सम्मान तुलसी विरत के नह, अवर विरत जुकी जही। हा जो सुने प्रेम है युकतवा की कथा वह फल ली जई। 3 ॾींहं बुख कढे, 3 ॾींहं साधन करे, 3 ॾींहं भक्ति करे, ऐं जंहिं इहा कथा ॿुधी उनखे ओतिरो ई फल मिलंदो। तॾहिं त सभ ते उत्तम हर की कथा। कथा ॿुधण जो केॾो महत्व आहे कि बिना कंहिं साधन कए सत्संग में तव्हां वेठो वञी ऐं कननि सां ॿुधव कथा, उन ॿुधण जो वॾो महत्व आहे, वॾो महत्व आहे। गुरु नानक चवनि था, सुनिए सिद्ध पीर सुरनाथ, सुनिए सिद्ध पीर सुरनाथ। सुनिए धरत धवल आकाश, सुनिए धरत धवल आकाश। सुनिए दीप लोह पाताल, सुनिए दीप लोह पाताल। सुनिए पोह न सके काल, सुनिए पोह न सके काल। नानक भगता सदा विगास, नानक भगता सदा विलास। सुनिए दुख पाप का नाश, सुनिए दुख पाप का नाश। इहा महिमा तो तव्हांजी, इहा महिमा तो ॿुधण जी, कथा ॿुधण जी एॾी महिमा आहे। चवनि था ये धरती माता भी कथा ॿुधी रही आहे, आसमान कथा ॿुधी रहियो आहे, जाते भी कथा हले थी, सत्संग हले थो, भक्ति हले थी। ये अजाया न अथव, ये सभु वाक वचन प्रभुअ जो नालो मथे अंतरिक्ष में लिखिजे तो। अॻे विश्वास न हूंदो हुयो, पर हाणे तव्हां ॾिसो था न, ज़मानो हिन महिल नेट जो आहे न, हा, त इहे सभु ॻाल्हियूं काॾों जो काॾी पहुचनि थियूं। काॾे जो काॾे हिते मैसेज टाइप था कयूं त अमेरिका पहुची थो वञे। त इन जो कोई राज आहे न, रहस्य आहे न। तीअं जेका सुखमनी साहिब जो पाठ था कयूं या कथा था कयूं, या सत्संग कीर्तन भजन गायूं था, या हरे कृष्ण हरे कृष्ण मुख में उच्चारण कयूं था, ये सभु नोट तो थिए, जमा तो थिए, अजायो नथो वञे। हा, अधिकार चारों वरन आश्रम करे, जो मन लाए के। सभिनी खे अधिकार आ कथा जो, सत्संग जो। सब चाह पूरन होए, अंत है सुखी होए गत पाए के। जेके भगवान जी कथा ॿुधनि था उन्हनि जी सभु चाह पूरन थींदी, अंत में मुक्ति पाईंदा। श्रवण पठन एह कथा के, सर्व पाप खै होए। सब पाप नाश थी वेंदा। सकल मनोरथ सिद्ध होए, मोक्ष है पावे सो। सब मनोरथ सिद्ध थींदा,
उहो मोक्ष गति पाईंदो। है श्री पदम पुराण में भीषम धर्मज संवाद। भीषम धर्मज संवाद पदम पुराण में ये कथा है। महतम तुलसी विरत को सुनते मिटह विखाद। तुलसी जी ये कथा ॿुधण सां जेके मन में असांजे तरह तरह जा कंहिंमहिल इंसान जे मन में भरम थी वेंदा आहिनि, कंहिंमहिल इंसान जे मन में वहम थी वेंदा आहिनि, कंहिंमहिल इंसान जे मन में तरह तरह जा संकल्प जागी पवंदा आहिनि, उहे सभु ख़तमु थी वेंदा, मिटी वेंदा। इत सिर तुलसी विरत के फल को तृतीय अध्याय। टियों अध्याय पूरो थियो तुलसी महात्म जो। वक्ता धनु राम कहे सुनत सर्व सुख पाए। सभई सुख पाईंदा जंहिं ये 3 ॾींहं कथा ॿुधी आहे। पांडव युग व्याकरण सस संबत चैत्र सुमास। कॾहिं जेका कथा लिखी अथऊं उन कथा जी तिथि कोड वर्ड में लिखी वई आहे कि कोई सम्झी नथो सघे। वो कोड वर्ड आहे, उन जा अक्षर वेही करे जॾहिं विद्वान कोई विश्लेषण कंदा, हिकु हिकु अखर जो अलॻि अलॻि महत्व हूंदो आहे। त कुझु कारण हूंदो जंहिं करे उन्हनि बिल्कुलु खुलियल न लिखियो आहे, शब्द ॻुझा लिखिया अथऊं। ईअं कुझु मूक माण्हुनि जी भाषा अलॻि हूंदी अथव, जेके न ॻाल्हाए सघंदा आहिनि उन्हनि जी ॿोली अलॻि हूंदी अथव। उही ॿोलीअ में जंहिं महिल ॻाल्हाईंदा न, उहे असां न सम्झी सघंदासीं, उन जहिड़ो कोई पढ़ियल विद्यार्थी हूंदो त सम्झी वेंदो। हिकु सूरदासनि जी भाषा अलॻि हूंदी अथव, जेका कागज़ में छेद करे करे लिखी वेंदी आहे। उन ते आङुर फेराईंदो न, अखियूं जेके न आहिनि उहो पढ़ी करे ॿुधाईंदो भई हे लिखियलु आहे हिन में। अच्छा, ये तो थियो अंध मूक बधिर, पर कुछ अहिड़ा कोड वर्ड हूंदा आहिनि जेके असांखे वक़्त ते ॾाढो कमु ईंदा आहिनि। ये तव्हां सभु ध्यानु ॾिजो। असांजी जेका पंहिंजी ॿोली आहे, मातृभाषा, उहा सिंधी ॿोली आहे। उहा सिंधी ॿोली बि असांखे वक़्त ते एॾो कमु ईंदी अथव, एॾो कमु ईंदी अथव, एॾो कमु ईंदी अथव कि उन में वॾा वॾा कम थी सघंदा अथव। इन करे तव्हां ध्यानु ॾियो, पंहिंजे ॿारनि खे सिंधी ॿोली ज़रूरु सेखारियो। भले नथी वणे छा सिंधी ॿोली? भले अंग्रेजी बि सेखारियो, भले उन्हनि खे हिंदी बि सेखारियो, भले उनखे अफ्रीका जी ॿोली सेखारियो, पर सिंधी ॿोली ज़रूरु सेखारियो। हा न, सिंधी ॿोली सेखारण सां छा थींदो आहे, ही कंहिं दुकान जे उन परेशान करण लाइ कोई अची विया सरकारी माण्हू, उहो 2 भाइर हुया, 2 भाइर, कीअं कयूं अदा, हे आयो आहे भैया, हाणे कीअं कयूं, सिंधीअ में पिया ॻाल्हाइनि। हो ऑफिसर पंहिंजो कमु था कनि, छा कंदे करेनि कारो मुंहुं। हाणे हो छा सम्झंदा आहे पाण में छा था ॻाल्हाइनि। आंकड़ा जेके हुया ॿुधाइनि, हीअं करे छॾ, हे हिते हीअं करे छॾे। सिंधी ॿोलीअ में चई, हो सम्झा न, कमु थी वियो। न त हाली त माण्हू परेशान थी वञे। वॾियूं वॾियूं परेशानियूं पंहिंजे मातृभाषा सां दूरि थींदियूं आहिनि, वॾियूं वॾियूं तकलीफ़ूं पंहिंजे माउ जे सिर गोद में सिर रखण सां दूरि थी वेंदियूं अथव। तव्हांखे जंहिं महिल कोई सहारो नज़र न अचे, पंहिंजे माता जे गोद में वञी करे सिर रखो। तीअं मातृभाषा बि हिकु माउ जे समान आहे ॿोली, उनखे विसारियो न। उन में जेके असांखे कोड वर्ड हूंदा आहिनि, उहे वक़्त ते कमु ईंदा आहिनि। हा, तिथि त्रयोदशी कृष्ण पख सोमवार सुख रास। सोमवार जो ॾींहुं हुयो, त्रयोदशी तिथि हुई, उहो सुखनि जो ॾींहुं हो, जंहिं ॾींहुं कथा लिखी वई भॻवान जी। स्याही सगरफ ब्रह्म है, कागद कलम बन राए। वक्ता श्रोता ब्रह्म है, बाबा धनो राम सुनाए। वैसे त असां पन्ननि ते था लिखूं भॻवान जी कथा कागज़नि, वैसे त असां स्याहीअ सां था लिखूं,
वैसे तो लकड़ीअ जो कलम आहे जंहिंसां लिखी वई आहे कथा, पर उहो सभु ब्रह्म स्वरूप थो थी वञे जंहिंमें भगवान जी कथा लिखी थी वञे। उहो कागज़ बि आदरणीय थी वियो, असां उनखे मथो था टेकियूं, हथ था जोड़ियूं। उहा स्याही बि पूजनीय थी वई, उहो कलम बि ब्रह्म स्वरूप थी वियो। वक्ता ऐं श्रोता जेके कथा कनि था, जेके ॿुधनि था, उहे बि ब्रह्म स्वरूप था थी वञनि। इहा कथा बाबा धनुराम साहिब लिखी। उन खां पोइ असांजा सत्संगी गुरमुख सरदार तारा सिंह उन्हनि सुंदर तरीक़े सां लेमिनेशन करे ऐं उन्हनि बि पंहिंजे हथनि सां इहा कथा उतारी वरी नए कागज़ में, छोकी उहे ॾाढा पुराणा कागज़ थिया, हथ लॻाइण सां ई फाटी पवंदा। सिंध जा ज़माने जा पाकिस्तान मां लिखियल उहे शास्त्र त असांजा प्यारा, उन्हनि ते बि गुरु नानक जी कृपा थिए, आसीस मिले। तव्हां साध संगत जी आशीर्वाद सरदार तारा सिंह खे मिले, गुरु नानक जी आसीस मिले, जिन सुंदर इहा पोथी बणाए करे लेमिनेशन करे तैयार करे ॾिनी। तव्हां सभिनी इहा कथा प्रेम सां ॿुधी सभु भगवान जो स्वरूप था थी वञनि, जेके ॿुधनि था, जेके पढ़नि था। हाणे सभु